अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अबरो अया माया बिशारत सुमरो नजर जनासी खास खबरन ते अगूने सदर आसिफ अली ज़रदारी से मुस्लिम लीग कॉफ के सरबराह चौधरी शुजात हुसैन की मुलाकात। चौधरी शुजात आसिफ अली ज़रदारी से अमर के लड़ाने ते उज़र ख्वाही कई। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रजा जो ईरान जो दौरो ISPR मूजिब जनरल नदीम रजा दौरे दौरान ईरानी सदर से मुलाकात करे खिते की सलामती और स्ट्रेटेजिक मामलन ते तफसीली गाल बोल कई वई। सिक्योरिटी और दिफाई सहकार वधाइण ते इत्तफाक कई वियो। ईरानी फौजी क़यादत दहशतगर्दी खिलाफ जंग में पाक फौज की कुर्बानियुनि जी वाखाण कई। मुल्क में कोरोना वायरस के 4 मरीज फौत वया। 24 कलाकन दौरान 899 केस रिपोर्ट। मुल्क में कोरोना वायरस की शरह 4.47% रही। कोरोना वायरस सबब 126 मरीजन की हालत गणती जोगी बुधाई पी वही। सिंध सरकार कोरोना वायरस के वधंदड़ केसन सबब SOPs ते अमल कराने जो हुक्म जारी करे छड़ियो। सिंध के घरू खाते पारां जारी कल बयान में चयो आहे त अवाम के 6 फुट जो समाजी फासलो रखण घुर्जे। हथन के बार बार धोण, सैनिटाइज करण ऐं हथ मिलाइण खां पासो कर वञे। सिंध के घरू खाते तरफां अवाम के कोरोना वैक्सीनेशन ऐं बूस्टर डोज लगाइण जी हिदायत। वडे वजीर सैयद मुराद अली शाह सूबाई काबीना जो इजलास 5 जुलाई ते तलब करे वरतो। कराची में नओं सनअती ज़ोन कायम करण लाइ 2000 एकड़ ज़मीन ॾियण जी मंजूरी ॾिनी मिली। सिंध में बिजली जा अघ मुक़ररु करण लाइ सिंध इलेक्ट्रॉनिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी जी सिफारिश काबीना हवाले। 25 सरकारी अस्पतालों ख़ानगी शोबे जे सहकार सां हलण लाइ सिहत खाते जी सिफारिश बि काबीना हवाले कई वई। पाकिस्तान रेलवेज़ ईद उल अज़हा ते सॼे मुल्क मां 5 नबाणनि इलाइक़नि ॾांहुं ईंदड़ शहरियुनि खे सहूलियत फराहम करण लाइ ख़ासि रेल गाॾियूं हलाइण जो फ़ैसिलो करे वरितो। पहिरीं ईद स्पेशल ट्रेन 8 जुलाई सुबुह जो 10 वॻे कोयटा खां मुल्तान, साहिवाल, लाहौर रस्ते पिशावर पहुचंदी। ॿी ईद स्पेशल ट्रेन 8 जुलाई ते कराची खां शाम पौणे 7 वॻे रवानी थींदी, जेका मुल्तान ऐं फैसलाबाद रस्ते लाहौर पहुचंदी। टीं ईद स्पेशल ट्रेन 13 जुलाई ते लाहौर खां कराची लाइ निकिरंदी। अदालती हुकुम ते दुआ ज़हरा के 10 रुकनी मेडिकल बोर्ड के सामूं पेश किया वियो। दुआ ज़हरा जो मुख्तलिफ टेस्टूं ऐं एक्सरे कया विया। पैदाइशी सर्टिफिकेट समेत ॿिया दस्तावेज़ भी चेक कया वेंदा। सिहत खाते पारां जोड़ियल मेडिकल बोर्ड की सरबराही डाव मेडिकल जे प्रिंसिपल सबा सुहेल करे रही आहे। दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। फरियादी धुर जो परवेज़ चांडियो ऐं उमेर बाब चांडियो अदालत न पहुता। इल्ज़ाम में ठाहियल PP MPA बुरहान खान चांडियो अदालत में पेश थियो। MPA सरदार अहमद चांडियो बीमार हुजण सबब अदालत में पेश न थियो। अदालत केस जी ॿुधणी 16 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। शिकारपुर में कॉलेज रोड ते बिरोई बिरादरी के बिंदुरिन में झेड़ो फायरिंग में बजना मार्च वया। मार्ची वेलन में मोहम्मद ज़करिया ऐं जमील अहमद बिरोई शामिल। लाड़काने जे रिंद कॉलोनी मां पुराने गंदे नाले मां नींगर जो लाश की सुञाणप नींगर असगर अली खल तौरती। मुल्क के मुख्तलिफ शहरन में बरसात जो सिलसिलो जारी। सिंध में बरसात जो पहिरियों स्पेल अॼु शाम या रात खां शुरू थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त 3 खां 4 जुलाई ताईं कराची में आंधारी सां गॾु तेज़ बरसात जो इम्कान आहे। कराची, हैदराबाद, बदीन, ठट्टो, थरपारकर, उमरकोट, टंडो अलियार ऐं दादू में मींहुं पवंदो। कराची में अर्बन फ्लडिंग जो ख़तरो आहे। KPK, बलोचिस्तान, पंजाब, सिब्बी, खुस्ता, नसीराबाद ऐं पंजगोर में बरसात जो वसकारो थींदो। सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पानी जे वहकरनि में वाध थियण बदिरां मुसलसिल लाथ अचण लॻी।
गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 72,610 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 52,139 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में 9,000 क्यूसेक लाथ आई। गुड्डू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में लाथ सबबि बैराज मां निकिरंदड़ कैनाल्स में पाणी जी सतह घटिजण लॻी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि तोड़े सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। गढ़ी खैरो नसीराबाद में आबादगारनि जा पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा ऐं धरणा। आबादगारनि जो चवणु आहे त ज़रई पाणी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि ऐं फ़ाक़ा कशी करण ते मजबूर आहियूं। रानीपुर मां अगवा थियल ॿाड़ो आदेश कुमार बाज़ियाब न थी सघियो। जसकम जे सॾ ते ॿाड़े जी बाज़ियाबी लाइ शहर में मुकमिल शटरबंद हड़ताल कई वई। क़ौमी शाहराह ते एहतिजाजी धरणो, सभई गाॾियूं बीहजी वयूं, रोड ब्लॉक। ऐं सिजावल जूणेजो में 9 वरियनि जी नींगरी सां मदरसे जे तालिब तरफ़ां मुबैना ज़ियादती जी कोशिश। मुतासिर नींगरी जे वारसनि तरफ़ां IG सिंध खां नोटिस वठण जी घुर।